कंबर खाली सूं था ब्यूरो चीफ न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर रमज़ान मुबारक जो भलारो महीनो शुरू थींदे कंबर शहर में फ्रूट खपाईंदड़ वापारियुनि पारां नाजायज़ मुनाफ़ेखोरी जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। आम पापे जी शयुनि ख़ासि करे सूफ़, नारंगी, केलो, चीकू, कतल ऐं ॿियनि रोज़े में इस्तेमाल थींदड़ शयुनि जी क़ीमतुनि खे पड़ लॻाए छॾिया, जंहिं करे ग़रीब ऐं विचोले तबिके जा रोज़ेदार सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं चौकनि ते फ्रूट जे वापारियुनि सरकारी रेट लिस्ट खे मुकमल तौर नज़रअंदाज करे छॾियो। रमज़ान खां अॻु मिलंदड़ मेवो हाणे 40% खां 60% महांगो विकिरो कयो पियो वञे। अफ़सोसनाक सूरतहाल इहा आहे त कंबर जी ज़िले इंतिज़ामिया ऐं प्राइस कंट्रोल कमेटियूं अञा ताईं अमली तौर ते मैदान ते नज़र न पई अचनि। बाज़ारुनि में अघ खे चेक करण वारो केर बि न आहे, जंहिं करे वापारियुनि खे खुलियल मोकल मिली वई आहे। कंबर जी शहरी सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट ऐं असिस्टेंट कमिश्नर खां घुर कई आहे त तकिड़ो एक्शन वठी बाज़ारुनि में प्राइस कंट्रोल मैजिस्ट्रेट्स मुक़ररु करे नाजाइज़ मुनाफ़ाख़ोरनि ते ॻर ॾंड विधा वञनि ऐं त जीअं ग़रीब अवाम खे रिलीफ मिली सघे।